कोयटा बलूचिस्तान जे इलाइक़े वंदर आदमखंड में रोड हादसे दौरान एक ही ख़ानदान जा 5 ॼणा फ़ौत थी विया। हादसो क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं कार जे टक्कर में नतीजे में पेश आयो। फ़ौत थी वियल माण्हू जा लाश कराची जे हुसैन हज़ारा ॻोठ जे इमाम बारगाह अबुल फज़ल अब्बास में मुंतक़िल कया विया आहिनि। फ़ौत थी वियलनि में 6 वरियनि जी महरिन ऐं मारिया बतुल खां अलावा 32 वरियनि जी शरीफ़ा, 20 वरियनि जी रोयाबा ऐं 27 वरियनि जो अनस गुल अली शामिल आहिनि। घर भातियुनि मूजिबि बदकिस्मत ख़ानदान कराची में पंहिंजी भेण जी अयाद लाइ कराची अची रहियो हो। मुतासिर फैमिली हिकु भेण कैंसर जी मरीज़ आहे जेका कराची में इलाज हेठि आहे। समूरनि लाशनि खे गुस्ल ऐं कफ़न खां पोइ अभाणे इलाइक़े कोयटा एम्बुलेंस ज़रिए मुंतक़िल कयो वेंदो। घर भातियुनि जो चवणु हो त लाश हज़ारा कॉलोनी कोयटा पहुचण खां पोइ उन्हनि जे मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।